बडाणी वेठो 4 ॾींहं अॻु ॻोठ मलवी दड़ो वासी 4 साल जे मासूम नींगर सां मुबैना बद पहली वारे वाक़े जो केस 3 जवाबदारनि मथां दाख़िल कयो वियो आहे। मासूम नींगर अल्फाज़ जे वालिद मोहम्मद हारिस पुट नजमुद्दीन छॾण जी फरियाद ते जवाबदार अली असगर पुट करीम दाद नसीर अहमद पुट सूमार छॾण ऐं हिकु अणसुञातल जवाबदार मथां केस दाख़िल कयो वियो आहे। बदफैली जे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदारनि खे मियाणी पुलिस गिरफ़्तार कोन करे सघी आहे। राब्तो करण ते मियाणी पुलिस ॿुधायो त नींगर जा कपड़ा ऐं सैंपल लम्स लाइ मोकिलिया आहिनि। वधीक मेडिकल रिपोर्ट अचण बाद मालूम थींदो त असल हक़ीक़त छा आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिश जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची